हदीस में ईंदो आहे त जेको माण्हू तव्हां फौत थी वञे उन जी नेकिन खे घणो यादि कयो। बोल आहिनि त उज़कुरू मौताकुम बिल ख़ैर, पंहिंजे मुअलनि खे भलाई सां यादि कंदा कयो। जेको इंसान दुनिया में आयो उन में कसब काईअ जी शइ रखियलु आहे। पाण फरमायो त कुल्लुकुम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तव्वाबून, तव्हां सभु जो सभु गुनहगार आहियो, पर तव्हां खां गुनहगार उहो भलो आहे जो अलाह जे दर तौबा करे थो। इंसान खां गुनाह बि थींदा आहिनि, इंसान खां नेकियूं बि थींदियूं आहिनि। जेको फौत थी वञे पोइ नबी साईं फरमायो त उन जे नेकियुनि खे यादि कयो, गुनाह हुननि जा विसारे छॾियो। तव्हां नेकियूं बयानु कंदव, अलाह ताला हुनजे आमाल नामे में उहो अजर लिखाईंदो आहे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे, ॿी रिवायत में ईंदो आहे त मुअल माण्हू ॿुॾंदड़ जे मिसल आहे। जीअं को माण्हू वाह में कंहिं तलाब में ॿुॾे, पोइ हुनखे जेकॾहिं रसो पहुचाए वेंदो आहे, ॿांह खां वठी छिके वरितव, ॿेड़ी पहुचाए वरितव, बचाव जो इम्कान आहे। साईं फरमायो त मुअल माण्हू ॿुॾंदड़ जे मिसल आहे। पोयूं जेके तव्हां दुआऊं था घुरो, इहे ॼण त तव्हांजो हुनजे बचाव या रसे जी सूरत आहे। जेतिरी दुआऊं घुरंदव ओतिरो उनखे अलाह ताला अजर ॾींदो। बाक़ी कंहिं मुला मौलवी जे आसिरे ते त मौलवी साहब ख़तमो पढ़ंदो त माशाअल्लाह कमर में उहो आज़ादु थी वेंदो, क़ुर बख़्शींदो, उहो आज़ादु थी वेंदो। छड़ो मौलवीअ ते टेक न हुजे, जेतिरो पंहिंजो रिश्तेदार सोज़ मां दुआ घुरंदो, ॿियो ओतिरी दुआ न घुरंदो आहे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे पंहिंजा रिश्तेदार उन्हनि खे दुआउनि में घणो यादि कनि। ख़ैर ख़ैरात जो अजर बि अलाह ताला हुनजे आमाल नामे में लिखाए थो, हुनखे फ़ाइदो पहुचे थो। आम जेको रीत रस्म आहे माण्हुनि में सत जुमाना कनि, मौलवीअ खे हलवो खाराइजे, सयूं बि खाराइजे, माशाअल्लाह मौलवीअ जो पेट त भरबो, पर हुनखे एॾो फ़ाइदो न थींदो। ईअं रिवायतुनि में ईंदो आहे त जंहिं पंहिंजे हथ सां अधु ख़ैरात, पंहिंजे हथ सां ख़ैरात कई, अधु खार कजो, पोयूं हिकु ऐं थोरो खार जो ख़ैरात करे, उन अध जो मुक़ाबिलो न करे सघो, उन जो पंहिंजे हथ सां ख़र्चु कई, ख़ैरात कई। तंहिंजे करे जेके धीअर आहिनि उन्हनि खे इहा ई नसीहत आहे त जेतिरो थी सघे अलाह जे राह में पाण ख़र्चु कर, पोयनि जे आसिरे ते ख़र्चु कर। पर पोयनि जहिड़ा बि हुकुमात कनि, भलायूं नेकियूं यादि करनि, उन्हनि खे दुआउनि में घणो यादि करनि। साईं ने फरमायो दुआ मुख़्तलिफ़ इबादत, दुआ सभिनी इबादतुनि जो मेजालो आहे, मेजालो मुख्य सभु ॿियूं इबादतूं घटि, दुआ सभिनी खां वधीक। ॿी रिवायत में ईंदो आहे त दुआ हुअ इबादत, दुआ ई इबादत आहे। तंहिंजे करे जेतिरो थी सघे पंहिंजे लाइ, पंहिंजे बचनि ॿारनि जे लाइ, पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ दुआ कजे, धीअरनि जे लाइ बि कजे, मौलनि जे लाइ बि कजे। जनाज़े नमाज़ में तॾहिं हिकिड़ी जामिया दुआ मनक़ूला जेकी सभु पढ़ंदा आहिनि। जनाज़ो नमाज़ पढ़ंदा आहिनि त नियत कयो त जनाज़ा नमाज़ फर्ज़ किफ़ाया साण चइनि तकबीरुनि जी सना अल्लाह ताला जे लाइ, दुरूद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। पोइ छा चवंदा आहिनि त दुआ हिन मैयत जे लाइ, दुआ हिन मैयत जे लाइ असुल दुआ हिकड़ी आहे। उहा दुआ कहिड़ी आहे? अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना, अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फहय्यि अलल इस्लाम व मन तवफ़ैतहु मिन्ना फतवफ़्फ़हु अलल ईमान। यह जामिया दुआ है, यह सभी मुसलमान खे यादि रखणु खपे। बहरहाल जेको आयो उहो हिकिड़े ॾींहुं फ़ौत थींदो। अलाह ॿुधो आहे त अलाह ताला जेको वक़्तु रहाए उहो दीन इस्लाम सां, कलमे सां रहाए। जॾहिं दुनिया मां हलाइण जो वक़्तु अचे अलाह ताला असांजे ज़ुबान खे कलमो जारी रखे, शहादत जो वक़्तु नसीब फरमाए, ईमान सां महबूब मुहम्मद करीम जे शहर मदीने पाक में मौत नसीब फरमाए।
बहरहाल अॼु हुते स्टेज मोकिलियो कोन्हे, मोकिलियो आहे, उहो बि अलाह जे रज़ा खे राज़ी रहणु खपे। दिलि घुरे त शेर बि इन हवाले सां मां ॿुधायां, थोरो तवजो। मुंहिंजा ख़ुदा महाया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, मुंहिंजा घणी महाया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखे या सुख में, माहर अता में राज़ी, मुंहिंजा घणी महाया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा महाया। तोखे पसंदि जे आ मुंहिंजी ग़रीब हाली, तोखे वणनि जे मुंहिंजा हर वक़्त की सफ़ाली, जेका रखी तूं लए मां न बहा में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, मुंहिंजा घणी माया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखे या सुख में, माहर अता में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया। सण भी हुजे आणे भी मानी त मेहरबानी, सण भी हुजे आणे भी मानी त मेहरबानी, शरबत खां वध सवादी पाणीअ में आरवानी, सरदई गरम घुलायल, सरदई गरम घुलायल, तुंहिंजी हवा में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखे या सुख में, माहर अता में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया। कुर्सी ॾिए बेराज़ी, जेॾे तॾो बेराज़ी, कुर्सी ॾिए बेराज़ी, जेॾे तॾो बेराज़ी, नंढड़ो रखे बेराज़ी, ठाहे वॾो बेराज़ी, हेकल रखे बेराज़ी, मां हम नवा में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखे या सुख में, माहर अता में राज़ी, मुंहिंजा धणी माया। पर मुशरिकीअ खां तौबा वहदत में राज़ी पाज़ी, पर मुशरिकीअ खां तौबा वहदत में राज़ी पाज़ी, महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में राज़ी पाज़ी, महबूब मुस्तफ़ा जे उम्मत में राज़ी पाज़ी, असहाब सां अक़ीदत सिक ऐं वफ़ा में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया, तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखे या सुख में, माहर अता में राज़ी, मुंहिंजा ख़ुदा माया। ईमान सां पुॼाणी जन्नत नज़ीर सामी,
सैयद रफ़ीक मशर में माफ़ हर का खामी दोज़ख जिन्ह मेरा दोज़ख जिन्ह मेरा जन्नत जहा मेरा मुझा खुदा माया तुझी रजा मेरा मुझा धनी माया अल्लाह से रजा राजी इमाम लंबिया सा मुझे मोहम्मद मुरसल दे मड दुनिया में ब्यो थी दो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मड इमाम लंबिया से जो नालो मुबारक ते उम्मती ते लाज़िमा तो ब्यो न एतरो ज़रूर थे तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब इमाम लंबिया जो नालो खुसूसन मुहम्मद सभी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती ते लाज़िमा तो हिकिड़ो दफ़ो महफ़िल में ज़रूर पढ़े न पढ़ंदो तो गुनहगार थींदो ते मुझे मोहम्मद मुरसल दे मट दुनिया में ब्यो थी दो केर अर्श बिजय जा पेर चुम्याइन अहल पिरिय सां पुजंदो केर अहल पिरिय सां पुजंदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट दुनिया में ब्यो थी दो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट ताइफ वारन के दी जफा कई ओ बेतदिल बरत मिल दुआ कई ताइफ वारन के दी जफा कई ओ बेतदिल बरत मिल दुआ कई दुश्मन तेरी रहमत दी ब्यो दुश्मन तेरी रहमत दी ब्यो बारिश बन दी वसदो केर वसदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट दुनिया में ब्यो थी दो केर अर्श बिजय जा पेर चुम्याइन अहल पिरिय सां पुजंदो केर अहल पिरिय सां पुजंदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट आलम जो सरदार में हूंदे जन्नत जो सींगार में हूंदे आलम जो सरदार में हूंदे जन्नत जो सींगार में हूंदे टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट सां पत्थर बधंदो केर पेट सां पत्थर बधंदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट दुनिया में ब्यो थी दो केर अर्श बिजय जा पेर चुम्याइन अहल पिरिय सां पुजंदो केर अहल पिरिय सां पुजंदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट जे यासिर साह जा दुश्मन जिन न छॾियो को बाक़ी वेदन दे यासिर साह जा दुश्मन जिन न छॾियो को बाक़ी वेदन तिनखे ला तसरीब चई ॿियो मुर्गी माफ़ी ॾींदो केर मुर्गी माफ़ी ॾींदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट दुनिया में ब्यो थी दो केर अर्श बिजय जा पेर चुम्याइन अहल पिरिय सां पुजंदो केर मुझे मोहम्मद मुरसल दे मट जहदम दिल पर अर्श घुमियो हो चाह मजार पही
महशर महल सभई जिते डकंदा नफ्सी नफ्सी रसूल विचवंदा महशर महल सभई जिते डकंदा नफ्सी नफ्सी रसूल विचवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे वटि सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो पंहिंजा दर्द विसारे रहबर पंहिंजा दर्द विसारे रहबर राज जे दुख ते रोअंदो केर राज जे दुख ते रोअंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे वटि दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बिजंदा पेर चुञाणे अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे वटि ओ त शफ़ाअत अग्नि प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी ओ त शफ़ाअत अग्नि प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीउ नबीअ सां जंहिंजो आहे नीउ नबीअ सां तंहिंजो अॻु ढलींदो केर तंहिंजो अॻु ढलींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे वटि दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बिजंदा पेर चुञाणे अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे वटि रोज़ हशर फारूक बिरोही विझन सिरब खे हबीब जी ड्रोही रोज़ हशर फारूक बिरोही विझन सिरब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मन हसनीअ जी मालिक माफ़ी मन हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केर तूं न मञे त मञींदो केर मुंहिंजे मोहम्मद